वांगण ऐं पटाटा दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में खाधा वेंदा आहिनि, जॾहिं त सिंध में बि हर घर में इहा भाॼी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां वापराई वेंदी आहे। हीअ हिकु आम भाॼी आहे जंहिं ते सोशल मीडिया ते ज़बरदस्त बहस थियो आहे। इंस्टाग्राम ते हिकु सर्वे में इहो ॾिठो वियो त सॼी दुनिया में घणो करे माण्हू वांगणनि ऐं पटाटनि जी भाॼीअ खे नापसंदीदा करार ॾियनि था। अहिड़ी सर्वे ते वापेदारनि पारां पंहिंजी राय पिणु ॾिनी वई आहे। के चवनि था त खेनि वाक़ई वांगण नाहिनि वणंदा, त के वरी चवनि पिया त वांगण हिकु शानदार भाॼी आहे। पर जेकॾहिं अव्हां बि वांगण ऐं पटाटनि जी भाॼी खाईंदा आहियो या अव्हां खे इहा भाॼी पसंदि नाहे त कुझु ॻाल्हियूं अव्हां बि ज़रूरु ॼाणे वठो। माण्हुनि खे इहा भाॼी ज़ाइके, रंग ऐं शिकिल जे करे न वणंदी हूंदी, पर वांगणनि में केतिरी ग़िज़ाइयत ऐं सिहत लाइ फ़ाइदा आहिनि इन बाबति घटि माण्हू ॼाणनि था। जेकॾहिं वांगणनि ऐं पटाटनि जी भाॼीअ जी ॻाल्हि कजे त इहा भाॼी भुञी, दम ॾेई, भरतो ठाहे या सलाद में चिप्स जियां शामिल करे बि इस्तेमालु करे सघिजे थी। भाॼीअ खे मुख़्तलिफ़ मसालनि, तेल, सुर्के, ॾही या चटणीअ सां वधीक ज़ाइकेदार बणाए सघिजे थो। वांगण न रुॻो पटाटनि पर गोश्त, मच्छी, पनीर या ॿियुनि शयुनि सां बि इस्तेमालु करे सघिजनि था। पटाटनि ऐं वांगणनि जी भाॼीअ में फोलेट, कैल्शियम, आयरन, मैग्नीशियम, पोटाशियम, फाइबर ऐं एंटी ऑक्सीडेंट हूंदा आहिनि, जिन सां असांजे जिस्म ते हकारी असर पवनि था। इन्हनि जो इस्तेमालु असांजी अखियुनि, दिलि, दिमाग़, जिगर, गुर्दनि लाइ फ़ाइदेमंद, जॾहिं त कोलेस्ट्रॉल जी सतह में बि बहितरी आणे थो ऐं असांजो मिज़ाज बहितर करे थो। वांगणनि में हिकु अहिड़ो मादो थींदो आहे जेको निकोटीन जहिड़ो आहे। उनखे निकोटीन आइड चवंदा आहिनि। इहो मादो सिगरेटनि जे ज़हर जे ख़िलाफ़ मददगार साबित थी सघे थो। हिकु तहक़ीक़ मूजिबि पटाटनि ऐं वांगणनि जी भाॼी रोज़ खाइण सां सिगरेटनि जी आदत बि छॾाए सघिजे थी। पटाटा ऐं वांगण कुदरती भाॼी आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाईंदा आहिनि। जेतोणीकि इहा अणवणंदड़ भाॼी सम्झी वई आहे, पर इहा हिकु बहितरीन ग़िज़ा आहे। इहा ग़िज़ा असांजी सिहत खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां फ़ाइदा ॾिए थी ऐं असांखे इहा भाॼी खाइणु बिल्कुलु बंदि न करणु घुरिजे।